नाज़रीन हाणे रुकंदासीं महराबपुर जो भरपासे वारे इलाइक़नि में बरसात पई आहे। वार्ड नंबर 11 जो रहवासी नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। करंट लॻण सबबि पोरियत अब्दुल वहीद घांगरो फौत थी वियो आहे। इलाइक़े में सोग जी लहर छांइजी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। महराबपुर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बरसात पई आहे। वार्ड नंबर 11 जो रहवासी नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो आहे। करंट लॻण सबबि पोरियत अब्दुल वहीद घांगरो फौत थी वियो आहे। इलाइक़े में सोग वारी लहर छांइजी वई आहे। मालूम होंदासीं आकाश कुमार खां। जी आकाश। हाँ जी बिल्कुल, महराबपुर वार्ड नंबर 11 के रहवासी 23 साल जो नौजवान पोरियत अब्दुल वहीद घांगरो के बिजली जो करंट लगण सबबि फौत थी वियो। पोरियत अब्दुल वहीद घांगरो पानी वाली मोटर ठाहे रहियो हो त करंट लॻो ऐं ज़ख़्मी थी पियो। घर भातियुनि ऐं पाड़ेसियुनि फौरी तौर ते महराबपुर जी तालका अस्पताल खणी वञी रहिया हुआ त रस्ते में ई दम धणी हवाले कयो। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।